इमरान खान ओचितो नाज़िल न थियो हो, खेसि बाक़ाइदा एक मंसूबे तहत इक़्तिदार में आंदो वियो हो। इमरान खान के मुल्क ते मढ़नि जा नतीजा सभिनी जे साम्हूं आहिनि। नए नस्ल खे तबाह करे पीटीआई सरबराह हाणे आवाज़ ॾेई रहियो आहे त चूंडूं करायो। इमरान खान जिन अदालतुनि जा गुण ॻाईंदो हो, उन्हनि मां शहबाज शरीफ़ खे इंसाफ़ मिलियो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो नवाज़ लीग वर्कर्स कन्वेंशन के खिताब। सिंध संभावरी वफ़ाक़ी वज़ीर मरियम नज़ीर बि पीटीआई चेयरमैन खे सियासी दहशतगर्द करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान खान नालाइक नाअहल आहे। नवाज़ लीग क़यादत पाण मथां लॻल समूरनि इल्ज़ामनि जो जवाबु ॾिनो। तोशाखाना चोर खे बि पंहिंजो करप्शन जो जवाबु ॾियणो पवंदो। जंहिं बि पैसो खाधो आहे उहो जेल में हूंदो। मुल्क खे पेश ईंदड़ समूरनि चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जो अकेलो फोरम पार्लियामेंट आहे। पार्लियामेंट खे नज़रअंदाज करण सां मुल्क में गैर यकीनी सूरतहाल पैदा थींदी आहे। समूरा मेंबर पार्लियामेंट अची पंहिंजनि तकनि जे अवाम जी नुमाइंदगी कनि। इमरान खान साफ़ ऐं शफ़ाफ इलेक्शन चाहे थो त हू कानून साज़ीअ में हिसो वठे। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जा बाक़ाइदा ऐं ज़ाब्ता मौजूदु आहिनि। कानून चए थो त जेकॾहिं को असेंबली मेंबर दॿाउ में अची इस्तीफ़ा ॾिए त उनखे क़बूल न कयो वञे। आर्ट्स काउंसिल कराची में मोहनजो दड़ो कॉन्फ्रेंस वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मौसमियाती तब्दीली हिकु संगीन मसइलो आहे। सिंध में ॿोॾ सबबि सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। सूबे जो 80% हिसो पाणी हेठि हो। ॿोॾ सबबि हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थियूं। वॾे वज़ीर मूजिबि मोहनजो दड़ो ते मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि बाबति ग़ौर कयो पियो वञे। सक़ाफ़ती विरसे ऐं माहिरनि जी मौजूदगी दौरान मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि ते ग़ौर जारी आहे। पीटीआई अॻुवाण फवाद चौधरी चयो आहे त जेकॾहिं 20 डिसंबर ताईं आम चूंडुनि जो को क़तई फार्मूला साम्हूं न आयो त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियूं छोड़ी वेंदियूं। समूरनि इतिहादनि जो मुकमल एतमाद आहे। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 20 मार्च खां पहिरीं आम चूंडुनि जो अमल पूरो थी वेंदो। कंबर पुलिस पीटीआई सेनेटर आज़म सवाती खे अदालत में पेश करे छॾियो। जुडिशल मजिस्ट्रेट आज़म सवाती खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस जे हवाले करे छॾियो। तहरीक इंसाफ़ सेनेटर जी पेशे जे मौक़े ते अदालत जे ॿाहिरां सिक्योरिटी सख़्त कई वई। बलोचिस्तान जे 3 ज़िलनि हब लसबेला ऐं पशीन में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जारी। वोटिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। 3 ज़िलनि में मकानी चूंडुनि जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त इंतज़ाम कया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 2 ॿारनि समेत 8 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। घोटकी बाईपास वेझो सखर खां ॾहिरकी वेंदड़ ॼाणियुनि जी वेन जो ट्रालर सां टक्कर। 2 ॼणा फोत, औरतुनि समेत 21 ॼाणी ज़ख़्मी थी पिया। जाम नवाज़ अली भरिसां ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में पीउ 5 सालनि जी मासूम धीउ समेत हयाती विञाए वेठो। कुंभ लॻ कार कल्टी थियण जे नतीजे में 2 सालनि जो ॿारड़ो अब्दी निड सुम्ही पियो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में डंपर जो टक्कर लॻण सबबि हिकु शहरी फोत थी वियो। ढकण भरिसां नौजवान ट्रैक्टर तां किरी हयाती विञाए वेठो। कनकोट जे वेझो बि वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण करे पुलिस अहलकार अजल जो शिकार। मनहड़े में जवाबदार डंडा हणी पंहिंजी भाॼाई खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार काशिफ़ आराई डंडा हणी भाॼाई मुसबा खे मणी करे छॾियो। ॻणती जोगी हालत में खेसि नवाबशाह नियो पियो वियो त हुन ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। औरत जो लाश वारसनि हवाले। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। दादू में 11 महीना पहिरीं औरत अमीना आराई खे ज़हर ॾेई क़तल करण वारे केस में अॻभराई। ककड़ पुलिस छापो हणी जवाबदार उर्स आराई खे गिरफ़्तार करे वरितो। अमीना आराई जो फाहो ॾिनल लाश हथ आयो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट में खेसि ज़हर ॾेई मारण जी तस्दीक़ कई वई।
मुल्तान टेस्ट टे ॾिहाड़ी फ़ैसिलाती मरहले में दाख़िल इंग्लैंड तरफ़ां मिलियल 355 रन्सुनि जो हदफ़ हासिल करण लाइ पाकिस्तान जी बैटिंग जारी। इंग्लैंड पंहिंजी ॿी इनिंग्स दौरान 275 रन्स उठाए ढेर थी वई। 3 ॾींहनि जी रांदि में इंग्लिश बैट्समैन हैरी ब्रोक 108 रन्स उठायूं। ॿी इनिंग्स में इब्रार अहमद 4 रांदीगर शिकार कया। ज़ाहिद महमूद बि 3 विकेटूं हासिल कयूं। पाकिस्तान क्रिकेट टीम के स्पिनर इब्रार अहमद डेब्यू टेस्ट में 11 विकेटूं वठी मोहम्मद ज़ाहिद जो रिकॉर्ड बराबर करे वरितो। इब्रार अहमद इंग्लैंड खिलाफ़ पहिरीं इनिंग्स में 7 ऐं ॿी इनिंग्स में 4 विकेटूं वरितियूं। मोहम्मद ज़ाहिद बि 1996 ईस्वी में न्यूज़ीलैंड के खिलाफ़ पंहिंजी कैरियर जी पहिरीं टेस्ट में 11 विकेटूं हासिल कयूं हुयूं। ज़माना बदल जाता है, मुल्कों की तारीख बदल जाती है, शहंशाह बदल जाते हैं, मगर इस बदलती हुई दुनिया में मोहब्बत जिस इंसान का दामन थाम लेती है वो इंसान नहीं बदलता। आप सा कोई नहीं, कोई नहीं, सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं। मैं ऐसे कानून और इंसाफ के खिलाफ बगावत करना अपना फर्ज समझता हूँ। जालिम ब्रूटस के खिलाफ मैं सारे रोम को खड़ा कर दूंगा। मैं उसके मनहूस मुंह पर से अदल इंसाफ का झूठा चेहरा नोच के फेंक दूंगा ताकि दुनिया उसकी असली और भयानक शक्ल देख सके। जे खड़ा तू और जे खड़ा मैं और जरा बीच में पिस्तौल उठाए, पिस्तौल और चला गोली मुझ पर, निकाल ले तो अपने दिल के अरमान। कभी डाल इधर भी तेरा के तक तक नैन थक गए, के तक तक नैन थक गए जिंद मेरी ये। सरजमीन का मुजरिम हूं जिसका जर्रा जर्रा मेरे जमीर को ललकारता है। कहता है धिक्कार है तुम पर सांगा, धिक्कार है तुम अब तक विदेशी भेड़ियों को इस देश से बाहर नहीं निकाल सके। दिल दिया है जान भी देंगे ऐ सनम तेरे लिए। बॉलीवुड लेजेंड दिलीप कुमार की 100वीं सालगिरह मल्हाई पई वञे। जानदार अदाकारी सबब दिलीप कुमार अज भी करोड़े दिलनि ते राज करे थो। अदाकारी जो मुग़ल आज़म 11 दिसंबर 1922 में पेशावर में जन्म वरितो हो। मुंबई में दिलीप कुमार की सालगिरह की तकरीब दौरान संदसि बेवा सायरा बानू मुड़स की याद में लोक लाड़े वेठी।